जो जनाजो पढ़ी थो कदें तुझो जनाजो भी थींदो। अज बियन जो जनाजो पढ़ी थो कदें तुझो जनाजो भी थींदो। कदें तुझो जनाजो भी थींदो कदें मुझो जनाजो भी थींदो। कर याद तू ॾींहुं उन खे कर याद तू ॾींहुं उन खे अहिड़ो तो ते बि ॾींहुं कोई ईंदो अहिड़ो मूं ते बि ॾींहुं कोई ईंदो। अॼु ॿिए जो जनाज़ो पढ़ी थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो। मिठी माउ मथां पई रोंदई हर न्याणी रोंदी रहंदे। बड़ा पीउ जे अखियुनि में हूंदई पई भेण बि सदका भरींदे। बड़ा पीउ जे अखियुनि में हूंदई पई भेण बि सदका भरींदे। पुट ज़ाल बि रोंदा रहंदे पुट ज़ाल बि रोंदा रहंदे। मोटाए न भाव को सघंदो। अॼु ॿिए जो जनाज़ो पढ़ी थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो। अॼु ॿिए खे पुलो आॾिनो तो पुलड़नि त क़रीब खयो तो। कॾहिं मैयत तुंहिंजो मिठड़ा कंहिं ॿिए जे पुलनि ते हूंदो। अॼु ॿियनि खे थो दफ़नाए अॼु ॿियनि खे थो दफ़नाए कोई तोखे बि दफ़नाईंदो। अॼु ॿियनि खे थो दफ़नाए कोई तोखे बि दफ़नाईंदो। अॼु ॿिए जो जनाज़ो पढ़ी थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो। अॼु ॿिए जे कॾहिं ते आहे अॼु ॿिए लाइ कफ़न पियो ठाहे। कॾहिं तुंहिंजो कॾो बि थींदो छोड़ी उहो थो बुलाए। कॾहिं तुंहिंजे मैयत ख़ातिर कॾहिं तुंहिंजे मैयत ख़ातिर ॿियो कोई कफ़न ठाहींदो। कॾहिं तुंहिंजे मैयत ख़ातिर ॿियो कोई कफ़न ठाहींदो। अॼु ॿिए जो जनाज़ो पढ़ी थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो। अॼु ॿिए जी क़बर तूं ॾिसी थो फुल ॿिए जी क़बर ते पढ़ी थो। कॾहिं तूं बि क़बर में हूंदे इहा सोच तूं छो न करी थो। काश जेकॾहिं इहा सोच अची वञे त ईअं निमाज़ जी परवाह जीअं तव्हां असांखे निमाज़ यादि ई कोन क़ुरान यादि ई कोन ईअं मुला पढ़नि। दोस्तो हिननि जलसनि जो मक़सदु इहो हीअ ज़िंदगी आरज़ी। अॼु हिन जे मथां सुभाणे हिन जे हेठियां हूंदा यार उहा कयूं जेका क़बर में क़बर चे। अॼु ॿिए जी क़बर तूं ॾिसी थो फुल ॿिए जी क़बर ते पढ़ी थो। कॾहिं तूं बि क़बर में हूंदे इहा सोच तूं छो न करी थो। कॾहिं तूं बि क़बर में हूंदे इहा सोच तूं छो न करी थो। ओ जॾहिं मौत हली दर ईंदुई जॾहिं मौत हली दर ईंदुई तोखे मोहलत पल बि न ॾींदो। अॼु ॿिए जो जनाज़ो पढ़ी थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो। कर पंहिंजी बि भाऊ तयारी आहे क़बरदारी कारी। ग़फ़लत में गुज़ार न एॾो आहे तुंहिंजी बि अचणी वारी। हा जॾहिं वारो तुंहिंजो ईंदो जॾहिं वारो तुंहिंजो ईंदो तोखे मौत न मिंट छॾींदो। अॼु ॿियनि जो जनाज़ो पढ़ी थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो।
लिखी शहज़ादे हकीकत हिन शेर में आए नसीहत लिखी शहज़ादे हकीकत हिन शेर में आए नसीहत अल्लाह दे हुक्मन ते हलो मन सोने नबी जी शरीयत अल्लाह दे हुक्मन ते हलो मन सोने नबी जी शरीयत हिय दुनिया आहे फानी हिय दुनिया आहे फानी हर मानो हितड़ा वेंदो कोई भी न बचे हिय दुनिया आहे फानी हर मानो हितड़ा वेंदो अज बे जो जनाजो पड़े थो कदे तुझो जनाजो भी थी